मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ साइती पुरगड़ीअ जो शहर मोरो बदअमनीअ जे वर चढ़ियल। मोरो जा शहरी गैर महफूज़ बणियल। मोरो शहर में ॾोहारियुनि जो राज कायम। मोरो शहर जे दादू रोड ते IPS स्कूल जे साम्हूं ॿिनि मोटरसाइकिलनि ते सवार 4 हथियारबंदनि पारां शहर खां घर वेंदड़ नौजवान खां मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश कई वई। मज़ामत ते फ़ौरन पारां नौजवान खे सिधियूं गोलियूं हणी ज़ख़्मी करे विधो। ज़ख़्मी खे मक़ामी माण्हुनि पारां तालका अस्पताल मोरो में पहुचायो वियो, जिते नौजवान जी सुञाणप सावणवल्द पमू बागड़ी तौर थी आहे। नौजवान सावणवल्द पमू बागड़ी जो चवणु आहे त हू शहर खां दवा वठी घर तरफ़ वञी रहियो हुयो त अचानक ॿिनि मोटरसाइकिलनि ते सवार 4 ॼणनि पारां संदसि खां मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश कई वई, जेका न ॾियण ते फ़ौरू खेसि गोलियूं हणी फ़रार थी विया। अहिड़े वाक़े बाद तालका अस्पताल मोरो अंदरि मोरो जे शहरनि जी वॾी रश थी वई। मोरो जे शहरनि पारां ख़ौफ़ ऐं हिरास सबबि अचरज जो इज़हार पिणु कयो वियो आहे। मोरो शहर जे सियासी ऐं समाजी माण्हुनि जो चवणु आहे त मोरो शहर जे SHO खे मुक़ररु थींदे 2 ॾींहं गुज़रिया आहिनि, जॾहिं त 2 ॾींहंनि में ई 3 वॾी वारदात थी आहे। हुकूमत खे मोरो शहर अंदरि वधंदड़ बदअमनी ते गौर करणु घुरिजे। नालो छा अथई? पीउ जो नालो? लक्ष्मण पाण बागड़िया। किथे वेठो हुई? मलक कॉलोनी। छा थियो आहे? दवा वठी वञा पियो, 4 ॼणा फिरी आया। जो गाॾी मां लाइ मूं लथो मान, चाबी खणी मूं छलाए छॾी। पोइ सिरोटो मूं खे वञ हुन फेर कया हेठि, मां परे भॼी वियो आहियां। पोइ परे मूंखे गोली न सिधी आई, मां वेही वियो मान हेठि। पोइ सिरोटो ॾाढो, पोइ माण्हू फिरी आया, गाॾी उछलाए भॼी विया। 4 ॼणा पंहिंजे घर ते लड़ियो। 4 ॼणा मोटरसाइकिल ते, 2 हिकिड़े ते 2 ॿिए ते। इन खां गाॾी बि खसे विया। गाॾी खसे अॻिते काए पोइ फिटी करे पोइ माण्हू रड़ियूं कयूंसीं। माण्हू भॼी विया परियों कोरियों कलोड़ा। न हिन कलोड़े वारी के बि न हिते नातरा खां ओरते जेको सीअरनि ॾे रस्तो थो वञे, इन सीअरनि हिते हिकिड़ो मलक कॉलोनी थो वञे, हिकिड़ो सीअरनि ॾे।